नाज़रीन, असां हिन वक़्तु जेको आहे झोल शहर चेक पोस्ट राणा चेक पोस्ट ते हिन वक़्तु मौजूदु आहियूं, PSO कंट्रोल पंप ते। हिन वक़्तु जेको आहे यूनियन काउंसिल जेको आहे वली मोहम्मद पीरो जो अवाम जेको आहे हाजी शाह खां आयल आहे। वाइस चेयरमैन पाकिस्तान पार्टी हाजी फरीद मरी जी अॻुवाणीअ में पंहिंजी महबूब लीडर अदी सादिया अता मरीअ जो इस्तक़बाल करण जे लाइ हिते अवाम पब्लिक जेको आहे जमा थी आहे। असां हिन वक़्तु जेको आहे रईस खां बि कुझु व्यूज़ वठंदासीं ऐं उनखां पुछंदासीं त भई तव्हां जेको आहे पंहिंजे क़ाइद जो ऐं जेको तव्हांजो जेको लीडर आहे अदी सादिया मरी उन जे बारे में जेको इस्तक़बाल आहे उन जे बारे में असां कुझु हाजी वली मोहम्मद पीरो जो वाइस चेयरमैन हाजी फरीद खान मरी खां जेको आहे अदी सादिया आतम मरी जेको आहे हिन वक़्तु सांगड़ जेको आहे अचण वारी आहे, उहो नामिनेशन जेको हुन जा कागज़ात जमा कराईंदी उनजे इस्तक़बाल लाइ साईं जन बीठा आहिनि। त साईं जन खां असीं उन जे बारे में पुछंदासीं त की था भाइयूं साईं। महिरबानी साईं, इलेक्शन जा फॉर्म पिया भरजनि ऐं इलेक्शन खां पोइ जेका ख़बर पइजी हुजे कि टिकट मिलंदो, उमेद आहे जेको आहे अदी शादिया खे मिलंदो। ऐं सुबुह हुते हाज़िरी हरे आयो आहियां जेको आहे हाउस ते, इन करे असांखे पूरो उमेद आहियूं त अदी शादिया खे टिकट मिलंदो ऐं फारम इंशाअल्लाह। जी साईं, अवां कहिड़ी राय ॾींदो? असांजो राय इहो आहे त असांजो उमेद आहे त सिंध पूरी सिंध जा पीपल्स पार्टी उहो हर कंहिंखे ख़बर आहे, पर हाणे फारम जेके भरनि जिस जो फारम ओके थिए, पर असांखे उमेद आहे त अदी शादिया जो इंशाअल्लाह फारम ओके थींदो ऐं सर खुरूदी खटे ईंदो इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां। तुमरानी क़ौम जे जेको आहे मौजूद शख़्सियत साईं उस्ताद अला बख़्श तुमरानी जेको आहे असांजी क़ौम जो जेको आहे तुमरानी क़ौम जो हिकिड़ो मौजूद आहे, उहो हिन वक़्तु असां वटि न पहुतो आहे। बहरहाल असां वटि जेको आहे ॿियो बि सभई वॾा आहिनि। हुनखां पोइ जेको आहे हिन वक़्तु जेको आहे असांजो प्री प्यारो भाउ बि आहे, दोस्त बि आहे, साईं दिलदार हुसैन साहिब खां असां जेको आहे कुझु न्यूज़ वठंदासीं त तव्हां जेको आहे पीपल्स पार्टी खे सॼी उमिरि जेको आहे वोट कयो आहे, हिन वक़्तु जेको आहे टिकट जेको आहे अदी सादिया मरी खे ॾिनी वई आहे, तव्हां जेको हुनजो इस्तक़बाल करण जे लाइ हिते पहुता आहियो, तव्हां छा था भाइयो? साईं अदी शादिया जेकी आहे सा नाइस आहे ऐं तमामु असांजा जेके बि आहिनि कम ज़ाती मसइलनि में घरू मसइलनि में हू हर वक़्तु असां सां गॾु हूंदी आहे। असांखे ॾाढी ख़ुशी आहे जो हिन वक़्तु हू वरी बि असांखे मौक़ो ॾिनो आहे। इंशाअल्लाह हुनखे असां भरपूर सपोर्ट कंदासीं ऐं जेको असांजो हाल हूंदो हर वक़्तु हुन सां गॾु आहियूं ऐं गॾु ई रहंदा आया आहियूं। तव्हां जेको आहे हिन वक़्तु जेको वोट कंहिंखे कंदो ऐं तव्हां छा था भाइयो जेको हिन वक़्तु जेकी हीअ टिकट जेकी आहे अदी सादिया मरी खे जेकी आहे ॾिनी वई आहे, उन बारे में तव्हांजा छो त पहिरीं जेको आहे हींअर जेको आहे अदी सादिया मरी खे जेको आहे हींअर टिकट जेको आहे मुहैया कई वई आहे। हिन वक़्तु तव्हांजो छो त हुनखे लक़ब जेको आहे सांगड़ जी बेनज़ी, हुनखे लक़ब ॾिनो वियो आहे सांगड़ जी बेनज़ी, छो त हुन तमामु घणा कमु कया आहिनि। उहो त लिखी छुपी ॻाल्हि आई कोन्हे की हिन वक़्तु जेको आहे तव्हांजे हल्के में उहा ॾिठी आहे, तव्हां छा था सम्झो? असांजे हल्के में ॾिठी असांजी ॾाढी ख़ुशी थी आहे त हू पहिरियों दफ़ो असांजे हल्के में बीठी आहे। असां हुनजी परोर जेको आहे न कंदासीं, सपोर्ट कंदासीं ऐं इंशाअल्लाह हुनखे जेको आहे न कंदासीं। असां जेको आहे न जियाल आहियूं PP जा ऐं शुरू खां वठी PP जा आहियूं ऐं आईंदा बि असां PP खे ई सपोर्ट कंदा रहंदासीं। कमकार जे हिसाब सां अली हसन तुमरानीअ खे जेको आहे हुन पंहिंजो CO कयो आहे, छो त हिन वक़्तु असां CO साहिब खां इहो पुछंदासीं त भई जेको तव्हां पंहिंजी क़ौम जे तरफ़ सां तुमरानी क़ौम जी तरफ़ सां इस्तक़बाल करे रहिया आहियो ऐं जेको टिकट जेको आहे अदी सादिया मरी खे जेको आहे पार्टी जा वारनि ॾिनी आहे हुन जे बारे में असीं हिन वक़्तु गॾु बीठा आहियूं अदी सादिया मरी खे उनजे इस्तक़बाल जे लाइ अॼु ॾींहं जो पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे मरकज़ी अॻुवान अदी सादिया अता मरी जेका सांगड़ जी बेनज़ीर जो लक़ब माणींदड़ माज़ीअ में वज़ीर इतला सिंध वफ़ाक़ी वज़ीर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी चेयरपर्सन रहंदड़ सादिया अता मरी पंहिंजो
नॉमिनेशन फार्म NA 209 ते जमा करण लाइ तलके ॼाम नवाज़ अलीअ खां सांगड़ लाइ रवानी थी त संदसि हर हंध ते वालियाना इस्तक़बाल कयो वियो। जंहिंखे राणा चेक पोस्ट ते पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान रईस फरीद खान मरी, रईस वज़ीर खान मरी, रईस दिलदार हुसैन तुमराणी ऐं अली हसन तुमराणी जिन इस्तक़बाल कयो ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया ऐं गुल निछावर पिणु कया विया। उन मौक़े ते झोल शहर में अवामी समूड जो ख़ूबसूरत मंज़र ॾिसण वठां हो। झोल शहर जे चेयरमैन राणा राशिद ऐं अमीर अली कीरियो ऐं यूसी वली मोहम्मद कीरियो जे चेयरमैन शाहनवाज़ कीरियो, सरदार ज़ोएब हुसैन कीरियो, वॾेरो ख़ान मोहम्मद खसकेली जी अॻुवाणीअ में हिकु शानदार रैली कढी। ॿिनि कलाकनि जे अंदरि उहा जेकी झोल खां राणा हाउस ताणी 2 कलाकनि जे टाइम ते उहा रैली उते पहुती, जेका उहा सांगड़ ॾांहुं रवां दवां थी। हज़ारनि जे तइदाद में अवाम शिरकत कई। पंहिंजी तक़रीर में चयो त इंशा अल्लाह ताला अॻे बि असां डिस्ट्रिक्ट सांगड़ खे फतह कयो आहे, हिन दफ़े बि इंशा अल्लाह ताला अवाम जी ताक़त सां शहीद बेनज़ीर भुट्ट जे विज़न सां इंशा अल्लाह ताला हींअर बि ज़िले सांगड़ जूं सभई सीटियूं खटींदासीं। मीडिया ज़ा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कामिल GM तुमराणी। निस्कारी, मनुखानी,